मीरपुर ख़ास में क्वार्टर में औरत पुलिस एहलकार जो लाश हथ अचण वारे मामले में नवा इंकशाफ थिया आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट में मेविस जे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुजण जी तस्दीक थी वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया मीरपुर ख़ास में क्वार्टर में औरत पुलिस एहलकार जो लाश हथ अचण वारे मामले में नवा इंकशाफ थिया आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट में मेविस जे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुजण जी तस्दीक थी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में औरत एहलकार जे गले ते घुटन जा निशान भी ज़ाहिर थिया आहिनि। सीसीटीवी फुटेजिस में इल्ज़ाम हेठि आयल एहलकार खे महविश घर वेंदे भी ॾिठो वियो। मीरपुर ख़ास में क्वार्टर में औरत पुलिस एहलकार जो लाश हथ अचण वारे मामले में नवा इंकशाफ थी विया आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट में महविश जे जिस्म जे तशद्दुद जा निशान हुजण जी तस्दीक थी आहे। मीरपुर ख़ास में क्वार्टर में औरत पुलिस एहलकार जो लाश हथ अचण वारे मामले में नवा इंकशाफ थिया आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट में महविश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुजण जी तस्दीक थी वई आहे। मीरपुर ख़ास में क्वार्टर में औरत पुलिस एहलकार जो लाश हथ अचण वारे मामले में नवा इंकशाफ थिया आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट में महविश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुजण जी तस्दीक थी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में औरत एहलकार जे गले ते घुटन जा निशान भी ज़ाहिर थिया आहिनि। सीसीटीवी फुटेजिस में इल्ज़ाम हेठि आयल एहलकार खे महविश घर वेंदे भी ॾिठो वियो। वधिक अपडेट्स मालूम कंदासीं नज़ीर पावर खां। जी नज़ीर पावर, वधिक छा तफ़सील आहिनि? अहम इंकशाफ थिया आहिनि औरत पुलिस एहलकार जे क़त्ल थियण जा। जी नज़ीर, वधिक छा तफ़सील आहिनि? मीरपुर ख़ास में क्वार्टर में औरत पुलिस एहलकार जो लाश हथ अचण वारे मामले में नवा इंकशाफ थिया आहिनि। वधिक अपडेट्स मालूम कंदासीं नज़ीर पावर खां। जी नज़ीर पावर, वधिक छा तफ़सील आहिनि? क्वार्टर में औरत पुलिस एहलकार जो लाश हथ अचण वारे मामले में नवा इंकशाफ थिया आहिनि। जी बिल्कुल, मीरपुर ख़ास सेंट्रल जेल के क्वार्टर में औरत पुलिस एहलकार जो लाश हथ अचण वारो मामले बाबत जो नवा इंकशाफ जो शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में औरत के जिस्म ते तशद्दुद ऐं गले ते रस्सी ज़रिए घुटा अचण जा ब निशान ज़ाहिर। सीसीटीवी कैमरा जो वीडियो इल्ज़ाम हेठि आयल पुलिस एहलकार औरत के घर वेंदे ॾिठो वियो आहे। उन वाक़े जो अञा ताईं को भी केस दाख़िल न थी सघियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो आहे त मीरपुर ख़ास जे सेंट्रल जेल के क्वार्टर में औरत पुलिस एहलकार मेविस जरवार के लाश हथ अचण वारे वाक़े में नवा इंकशाफ साम्हूं अची विया आहिनि। उन पोती औरत जी पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर पंहिंजी शुरुआती ऑब्जर्वेशन में इंकशाफ किया है। तो औरत एहलकार के मुंह, गले और जिस्म से बिन हंधन से तशद्दुद जा निशान ज़ाहिर थियल आहिनि। संदसि गले ते पिण बिन हंधन ते रसन ज़रिए आयल घुटन जा निशान पिण मौजूद हुआ। सेहत खाते के ज़रिए मूजिब शक ज़ाहिर किया पियो वञे तो औरत के क़त्ल किया वियो आहे। जॾहिं त पोस्टमार्टम के हतमी रिपोर्ट अञा ताईं जारी नाहे कई वई। होॾां सेंट्रल जेल के क्वार्टर में लगल सीसीटीवी कैमरान के फुटेजिस सैटेलाइट पुलिस हासिल करे वरता आहिनि। पुलिस ज़रिए मूजिब सीसीटीवी कैमरा की वीडियो वाक़े का कुछ वक्त अग औरत एहलकार के ब्लैकमेल करण के इल्ज़ाम हेठि जेल के पुलिस एहलकार यूसुफ खोसे की मोटरसाइकिल के औरत के घर बीठल ॾेखारे वियो आहे। जॾहिं त एहलकार पाण भी औरत के घर में दाख़िल थींदे ॾेखारे वियो आहे। वाज़ह रहे त गुज़िरियल ॾींहुं पोतण की वालदा यास्मीन जरवार इल्ज़ाम आयो तो संदसि धी के जेल पुलिस जो एहलकार यूसुफ खोसो ब्लैकमेल कंदो। औरत के मुड़स गुल मोहम्मद यूसुफ जई पिण साॻे एहलकार सां मिलियल हो। होॾां जेल ज़रिए मूजिब ॼाणायल लेडी एहलकार के अॻ में भी जेल अख़्तियारनि ते एहलकार यूसुफ खोसे भी शिकायतूं कयूं हुयूं। जंहिंखां पोइ औरत एहलकार के हैदराबाद बदली कयो वियो। उन बाद ॿीहर जेल जी आला अख़्तियारनि खे मीरपुर ख़ास सेंट्रल जेल बदली कयो वियो। होॾां SSP मीरपुर ख़ास उमेर नवाज़
मामले जी इंक्वायरी लाइ जेको DSP सेक्रेटोन ऐं असलम जागीराणी DSP डिगड़ी मीर आफ्ताब खे जेको मुक़ररु करे छॾियो आहे, जिन औरत जी वालदा ऐं ॿियनि लाॻापियल ज़रियूं ऐं बयान जेके कलम बंदि करे वरिता आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर पामर तफ़सील ॾियण जे लाइ।